नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां खबर ॾींदालू नवाज़शरीफ शहबाज शरीफ के हिदायत ॾिनी आहे त आज़ाद कश्मीर चूंड में मरियम नवाज मुस्लिम लीग नून उम्मीदवारनि जी चूंड मुहिम हलाए। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ ऐं पार्टी अॻवान नवाज शरीफ में टेलीफोन ते राब्तो थियो, जंहिंमें आज़ाद कश्मीर जी आम चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वयूं ऐं नवाज शरीफ शहबाज शरीफ के आज़ाद कश्मीर चूंड ते फोकस करण जी हिदायत करे छॾी। पार्टी ज़रिए मूजिब ॿिन्ही अॻवाननि कश्मीर चूंड मुहिम मरियम नवाज हवाले करण ते इत्तफ़ाक़ कयो। पार्टी अॻवान नवाज शरीफ हिदायत कई त आज़ाद कश्मीर चूंड में शहबाज शरीफ ऐं मरियम नवाज मुस्लिम लीग नून उम्मीदवारनि जी चूंड मुहिम हलाइनि ऐं ॿई धारदार अवामी मेड़नि खे ख़िताब कनि। नवाज शरीफ चयो त हुकूमत जे ख़िलाफ़ अपोज़िशन इत्तेहाद बि मज़बूत कयो वञे ऐं अवामी मेड़नि में हुकूमत जे कश्मीर पॉलिसी ऐं वधंदड़ महांगाई खे हदफ जो निशानो बनाईंदे तनक़ीद कनि ऐं अवाम खे ॿुधायो वञे त हुकूमत बजट सां पेट्रोल समेत ॿियनि बुनियादी ज़रूरत वारनि शयुनि जी क़ीमतुनि में वाध करे अवाम दुश्मनी जो सबूत ॾिनो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।